जी नाज़रीन, हिन वक़्तु असां न्यू जर्सी में मौजूदु आहियूं। असां जेको आहे अली हसन भुट्टो साहिब जे घर आहियूं ऐं हिते मूंसां गॾु ॾिसो था पिया ॿार आहिनि ऐं असां सां भेनरूं बि वेठल आहिनि। असां उन्हनि सां गुफ़्तगू कंदासूं त हिते जेको आहे हिन मुआशरे जे अंदरि हुननि जा एक्सपीरियंसिस कीअं आहिनि। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी केतिरनि सालनि खां वठी हिते आहियो? आऊं हिते 2006 में आयसि। अच्छा, 2006 खां वठी हिते आहियां। कीअं पियो लॻे हिते? सुठो पियो लॻे इलाही। हिते माहौल हितां जो ऐं हिते जी जेका आबो हवा तव्हांखे कीअं थी लॻे? माहौल तव्हां ते डिपेंड थो करे तव्हां हुन में कीअं था थियणु चाहियो। तंहिं करे असां सुठो माहौल आहे, सुठो थो लॻे इलाही। इन्वायरमेंट पाण क्रिएट कबी आहे ऐं जेको असांजो हिते घर में माहौल आहे बिल्कुलु पाकिस्तानी आहे, बिल्कुलु सिंधी आहे। सभु भेण भाउर हिन जा ॿार हिते ईंदा आहिनि, कज़न्स पाण में। तंहिं करे हुनखे आउटसाइड फ्रेंड जी ज़रूरत कोन पवंदी आहे। ऐं असीं जीअं ऑफिस वग़ैरह वेंदा आहियूं त उते ॾाढो सुठो माहौल आहे। तव्हां कमु कयो? जी और जापान में। छा में कमु कयो? आई वर्क विथ पीडियाट्रिशियन डॉक्टर एज अ मेडिकल असिस्टेंट। आई सी। घणनि सालनि खां वठी कमु कयो? फ्रॉम 2008। दिक़त न थी थिए अचणु वञणु अकेला था जो हुते त पाण वटि ॿाहिराड़ी में औरत निकिरे थी त पोइ भाउ खे या ॿार खे या कंहिंखे वठी थी वञे, हिते कीअं था मोबिलाइज़ कयो? न, असांखे पंहिंजे फादर शुरू खां वठी अहिड़ो इन्वायरमेंट ॾिनो, इंडिपेंडेंट रखियो ऐं ट्रस्ट कयो। तंहिं करे उनजे करे असीं अॼु तमामु घणा कॉन्फिडेंस आहियूं, पाण अकेला ईंदा वेंदा आहियूं। ऐं ड्राइव कयो? जी पाण ड्राइव कयो। उहो पोइ अजीब नथो लॻे हुते जो, या हुते ॻोठ वेंदा आहियो हुते बि ड्राइव कयो? न, हुते कॾहिं ड्राइव कोन कई, पाकिस्तान में। अच्छा, हिते ई शुरू कई ड्राइव। अदी तव्हांजो नालो छा आहे? तव्हां असांखे पंहिंजो नालो ॾियो। मुंहिंजो नालो आसिया आहे। आफ्ताब मेमन जी वाइफ आहियां ऐं हिते असां 15 सालनि खां रहूं पिया। 2003 में हिते आया आहियूं। अच्छा, हिते तव्हांजी एक्सपीरियंस तव्हांजा छा आहिनि? हिते सुठो आहे, माहौल बि सुठो। माहौल त पाण ते डिपेंड करे थो, पर हिते काफ़ी सुठो आहे। असांजी पूरी फैमिली बि हिते आहे, सभु कुझु। ऐं हिते माशाल्लाह इलाही वॾी हिते सिंधी कम्यूनिटी बि इलाही सारी आहे। जीअं असांजा फंक्शन थींदा आहिनि, सिंधी सना जा फंक्शन थींदा आहिनि, हुन में सभु सिंधी हूंदा आहिनि। ऐं असांजी गैदरिंग बि थींदी आहे वीकली, हुन में सभु सिंधी हूंदा आहियूं। असांखे इहो फील कोन थींदो आहे त असीं पाकिस्तान में सिंध में वेठा आहियूं या अमेरिका में वेठा आहियूं। भला तव्हांखां जेकॾहिं पुछिजे त तव्हां हुते रहणु पसंदि कंदा या हिते रहणु पसंदि कंदा? न, ॿिन्ही जॻहियुनि ते सुठो आहे। अच्छा जी, पाकिस्तान त पाकिस्तान आहे, पंहिंजी कंट्री, किथे था विसारे सघूं, किथे बि हुजूं, पर हिते बि सुठो आहे। असांखे हिते रही विया आहियूं, असांजा ॿार हिते थिया आहिनि, पर असांजे ॿारनि खे पाकिस्तान में मज़ो ईंदो आहे। मज़ो ईंदो आहे? जी ज़रूरु मज़ो ईंदो आहे। अमार, will you talk? Tell us your name. Hello. Aman. Ammar. What is your father's name? Papa. Papa is your father's name. Great. Okay. Adita. मुंहिंजो नालो अंबर आहे ऐं हाणे पाकिस्तान मां आई आहियां हिते। ऐं 4th मेडिकल जी स्टूडेंट आहियां ऐं हिते इलेक्टिव्स करण आई आहियां अमेरिका में, हितां जी हॉस्पिटल में। हितां सिस्टम ॾिसण त हुतां में कहिड़ो डिफरेंस आहे, कीअं हिते डॉक्टर्स पेशेंट खे ट्रीट कनि था एज़ कम्पेयर टू पाकिस्तान। हिते जेको आहे घणनि ॼणनि खे तव्हां विज़िट कयो आहे? हुते किथे LMC में पढ़ो? जी LMC में आहियां। छा फ़र्क़ु आहे हिते ऐं हुते में? हिते फ्रीडम आहे ऐं हिते माण्हुनि में इहो आहे त हिननि जी वॉट इज़ योर जॉब टू डू, हिननि जो आहे त पंहिंजे कम सां कमु था रखनि। हिते लिविंग आहे, केयरिंग माहौल आहे, सुठो माहौल आहे, आज़ादी वारो आहे, पंहिंजी मर्ज़ी सां माण्हू जीअं कुझु करे सघे थो। इहे डिफरेंस आहे। वॉशिंगटन DC घुमी चुकी आहियां, फिलाडेल्फिया आहे, न्यूयॉर्क, न्यू जर्सी। अच्छा, तो हॉस्पिटल्स किथे किथे विज़िट कयो? JFK कई आहे, जॉन्स हॉपकिंस हॉस्पिटल आहे जेका बाल्टीमोर मेरीलैंड में, उतां कई आहे, ऐं बेयन मेडिकल केयर में। अच्छा, तव्हांजो छा प्रोग्राम आहे हिते अचण जो प्रोग्राम आहे छा? हाँ, इंशाल्लाह मुंहिंजे फ्यूचर में त डॉक्टर थियणु घुरिजे। What's your name, man? Zain. Zain. कहाँ क्लास में? 5th grade में। 5th ग्रेड में। केड़े स्कूल में पढ़ो था? School 25। 25 में। पापा गाड़ी ते छॾे ईंदो आहे, स्कूल बस खणी वेंदी आहे? स्कूल बस खणी वेंदी आहे। अच्छा, स्कूलिंग कीअं भला हिते ॾुखी आहे सवली आहे? सवली आहे। छा भला पढ़ियो अथव 5th ग्रेड ताईं? Reading, math, science, and language arts. Language arts. Language में छा है? सॼो environment में learn कंदा आहियूं। ऐं different languages,
कहिड़ियूं कहिड़ियूं? Spanish. You know Spanish? No. Any word? Hola. Hola means? Hi. Hi, okay, great. And We learn about our New Jersey and our environment. what you have learned about New Jersey? That it's one of the states that has the most factories in it. सिंधी में पोएम ॿुधा. Ada a bali a manika pani pi sadaji. अंग्रेजी में पोएम ॿुधा. नथो अचे न? केरु ॿुधाईंदो? फातिमा ॿुधाईंदी, अरीशा ॿुधाईंदी. What is your name? My name is Arisha, कहिड़े क्लास में पढ़ंदी आहे? 1st grade. फर्स्ट में. स्कूल कीअं वेंदी आहे अरीशा? बस ते या पापा गाड़ी ते छॾींदो आहे? First में. अच्छा, स्कूल कहिड़ो आहे? School 19. 19. छा पढ़ियो अथव भला? Math, science, read and write. What you know about science? Anything you have learned from science? That spiders are not an insect. Spiders are not insects. Then what they are? They are animals. They are mammals. They are birds. What the spiders are then? No one knows. Oh, no one knows. Okay, great. And Fatima? कहाँ के क्लास में पढ़ना है? Kindergarten. Kindergarten में. And what you have learned? Math. Maths. Okay, 2 plus 2 is equal to? 4. 4 minus 7 is equal to? I don't know. Okay, great. Poem. बुधा बोला फातिमा पोएम बुधा. चूचू माती लस्सी पंजी गाती अमर रसियानी आयो में आयो कपड़ सुपायो इजने का तो कपड़ा सुकायो. चलो इंग्लिश में पोएम बता दो. I wanna do my poem. Yes. Itsy bitsy spider went up the water spout. Down came the rain and the spider went. Out came the sun and dried up all the rain, and the itsy bitsy spider went up again. Wow. Now your turn then. English poem. Without English poem, I am not going to let you go from here. Old MacDonald had a farm, E-I-E-I-O. On his farm he had a cow, E-I-E-I-O. With a moo-moo here and a moo-moo there, moo-moo here, moo-moo here, moo-moo everywhere. Old MacDonald had a farm, E-I-E-I-O. Thank you. तव्हांजे भेण वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी. नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी असांजे भेनरुनि जी ऐं नंढनि ॿारनि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी. अमेरिका जे अंदरि हीअ जेका आहे तव्हां गुफ़्तगू ॿुधी त जेको हिते जेको माहौल आहे यकीनी तौर ते सभई माण्हू पंहिंजनि घरनि जे अंदरि जेको माहौल डेवलप कनि था, पर ॿारनि जी तालीम जे हवाले सां हिते सुठो माहौल आहे. स्कूल जी बस खणे थी ॿारनि खे ऐं वरी पहुचाए थी. ॿारनि जी तालीम जे हवाले सां माण्हुनि खे जेका इब्तिदाई सालनि में घणा के कंसर्न नथा करणा पइजनि, पर 12 ग्रेड खां पोइ जॾहिं कॉलेज एजुकेशन शुरू थिए थी त उहा काफ़ी महांगी थिए थी. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइस. नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं अमेरिका जे शहर शिकागो जे अंदरि. ऐं यकीनी तौर ते तव्हांखे मालूम हूंदो त शिकागो जेको अमरीकी सदर आहे बराक ओबामा जो शहर बि आहे. उते हिन वक़्तु असां सां पंहिंजे सिंध सां लाॻापियल जेके मुख़्तलिफ़ फैमिलीज़ आहिनि, उन्हनि जूं भेनरूं असां सां मौजूदु आहिनि. और तव्हां सां तारुफ़ करायूं था ऐं हुननि सां गुफ़्तगू कयूं था त हितां जी समाज जे बारे में, हितां जी लाइफ जे बारे में, उन्हनि जे ॿारनि जे बारे में ऐं हिते जे अंदरि उन्हनि खे कहिड़ो फ़र्क़ु महसूसु थियो उन बारे में गुफ़्तगू कयूं था. अचो त गुफ़्तगू कयो.
Ma'am, we would like you to introduce yourself with our viewers. Oh, sure. Assalamu alaikum. I am Deanna Mamoon, wife of Dr. Khalil Mamoon, Okay. You are here. here in Chicago. Yeah. Yes. So how you met Dr. Khalil? Oh, how did we meet? That's a good question. We were actually introduced by a mutual friend. And the funny story is that we started off as business partners. And we were more than business partners. We were best friends. And we met in 2001. And in 2007, he told me that he had been in love with me since the day he met me. Okay. So we had an arranged marriage because we never had a date. So we always say we kind of had a Pakistani agreement, you know. Most people in the United States date, and we never did. Okay. So we decided to get married, and it's been the best 8 years of our life. How many kids do you have? We have 2 children. 2 children. They are more Pakistani or they are more American? They're definitely Cindy Manos. So Okay, great. Adita, apna taaruf karayo. My name is Shahin Jamali. I lived before the Pakistan. I came in the 1999. Yeah, I have 4 children. I like to. And my kid is here. My children is here. They are going to school. My older son is 20-year-old. He went to college. Other one is my 18-year-old. He finished the high school. Then my girl, she finished the middle school. And like my younger child, she is 8-year-old. I like to Chicago, America. I went to colleges में पढ़न था चला थे fees and interest होते loan मिलन था college students. Yeah, the government gave to the some like scholarship. They went to school. I don't know any proper. I was okay. I am happy here. I don't like the Pakistan. I like to Pakistan very much. Pakistan But they are not good. Not safety. Not security. Not good. That's why Pakistan में कितने रहते? I live Pakistan Sindh, Hyderabad. हैदराबाद. Yes. अभी करियो. अस्सलामुअलैकुम मुंहिंजो नालो ज़ीनत शाह आहे ऐं कराची पाकिस्तान मां आई आहियां मूंखे सिर्फ़ु 5 साल थिया आहिनि हिते अञा बसि हिते जी जेकी सिक्योरिटी आहे फ्रीडम आहे इहो मूंखे पसंदि आहे बसि हिते तव्हांजा ॿार बि घणा आहिनि? मुंहिंजा ॿार 6 आहिनि ऐं 6 ई माशाल्लाह उते पाकिस्तान में पैदा थिया ऐं हिते हाणे पढ़नि हिते था? जी हा हिते तव्हांजो हस्बैंड खे घणो टाइम थियो? 5 years तव्हां गॾिजी आहियो? जी हा पोइ गॾिजी इहो हिन एज में हेॾे अचण जो शौक़ु छो थियो? बसि ॿारनि खे वठी हिकिड़ी मुंहिंजी धीअ थोरी एबनॉर्मल आहे उनजे करे पोइ मुड़ुसु छा करे थी? रिटायर सम्झो ऐं मुंहिंजा ॿार जॉब था कनि ओके 6 ॿार जेके आहिनि उहे स्कूल घणा था वञनि जॉब हा मुंहिंजी हिकिड़ी धीअ आहे जंहिंजो पार्लर आहिनि ऐं ॿी हिकिड़ी आहे सो इंजीनियर आहे डाउनटाउन में ऐं हिकिड़ो पुटु आहे सो इंश्योरेंस कंपनी में कमु कंदो आहे बाक़ी अञा 2 ॿार आहिनि उमेद ओके अदी तव्हां भला पंहिंजो तारीफ़ करायो भेण. अस्सलामुअलैकुम मुंहिंजो नालो अमरीन शाह आहे ऐं आउं हिते 19 सालनि खां आहियां ऐं मुंहिंजा ॿार हिते तव्हां मिलिया हूंदा हिदायत शाह राज शाह मुंहिंजे ॿार हिते स्कूल में वेंदा आहिनि. हिदायत शाह मुंहिंजे ख़्याल में शायदि हू पंहिंजो हाणे लॉ में कॉलेज में पढ़े पियो. या सो UIC में हिते ॿारनि खे निपाइण में ॾुखियाई थी तव्हांखे? ॾुखाई त मूंखे लॻे थो पाकिस्तान में ॾुखियो पर हिते त ईज़ी आहे. हिते जो असांजी कम्यूनिटी सां लाॻापियल माण्हू थियनि था त ॿार वेंदा ॿाहिरि पोइ ड्रिंक कंदा पोइ हीअ कंदा. न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे. Like hard time. Then wake up 5 o'clock. Then drop 4 children. I have 4 children. Then I different school. I can drop 1
child, then come home, then drop other one, then ask home, then it's so hard. हिते तव्हांजा जेतिरा तव्हांजे सर्कल फ्रेंड आहिनि जहिड़ा मतिलबु उहे ड्रिंक था कनि त पोइ उहो जेको तव्हांजो ॿार आहे उहो बि उन्हनि खे ॾिसी शुरू जॻह तव्हांजे सर्कल फ्रेंड्स सुठा आहिनि त पोइ वधीक ॾियो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो सुमी अंसारी आहे। आउं हिते 14 इयर्स खां आहियां। मूंखे हिकिड़ो पुटु आहे अरीब अंसारी। आई थिंक उहो पहिरीं हिते इंटरव्यू तव्हांखे हीअं ॾेई वियो हूंदो। 10 इयर्स ओल्ड आहे ऐं हींअर अञा एलिमेंट्री स्कूल में पढ़े थो। 4th ग्रेड पास कयो अथसि, हाणे 5th ग्रेड में वेंदो। मुंहिंजो हस्बैंड जो नालो सुहेल अंसारी आहे। उहो IT जो इंजीनियर आहे। तव्हां को जॉब करे थी? मुंहिंजो पंहिंजो सलोन आहे। अच्छा, ओके। आउं बि जॉब कंदी आहियां ऑटिस्टिक ॿारनि सां गॾु। छा में? ऑटिज़म जेका स्पेशल नीड जा किड हूंदा आहिनि उन्हनि जो काउंटी जो प्रोग्राम आहे, उन्हनि सां गॾु जॉब कंदी आहियां। अदी तव्हां? अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो यास्मीन सोमरो आहे। मूंखे हिते आए पंहिंजे हस्बैंड सां गॾु 20 इयर्स थी विया आहिनि। मुंहिंजा 2 पुट आहिनि। वॾो वारो जेको आहे उहो हींअर अंडर ग्रेजुएट प्रोग्राम ग्रेजुएट थियो आहे ऐं हाणे प्लानिंग करे पियो मेडिकल स्कूल जे लाइ। ऐं नंढो वारो हींअर मिडल स्कूल में आहे। ऐं आउं बाय एजुकेशन आउं मेडिकल कयो आहे ऐं डॉक्टर आहियां। पर हिते आउं जेको आहे उहो आउं मुंहिंजो हस्बैंड असां रियल स्टेट बिज़नेस में आहियूं ऐं 20 इयर्स खां वी आर मैनेजिंग द रियल स्टेट बिज़नेस जेको आहे। तव्हां पाण बि हुनमें कमु कयो? जी, आउं बि कंदी आहियां, मुंहिंजो हस्बैंड बि कंदो आहे। कमु कंदे गॾु ॾुखियाई थिए थी हिन मुआशरे जे अंदरि? एक्चुअली हिते इहो ई आउं चवंदसि की 20 इयर्स में मूं रियलाइज़ कयो कि फॉर अ वुमन माइनि जे लाइ थोरो मुश्किल आहे बिकॉज़ जॉब करणु प्लस जेको आहे घर जी सॼी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। बिकॉज़ तव्हांखे एतिरी हेल्प नथी मिले जेकी पाकिस्तान में तव्हांखे मिले थी कि तव्हां हर शइ जे लाइ, कुकिंग जे लाइ, क्लीनिंग जे लाइ, ड्राइवर आहे, ही आहे सभु कुझु। हिते हर कमु जेको आहे उहो तव्हांखे पाण करिणो थो पवे। त उहो थोरो आहे कि तव्हांखे शुरू में ॾुखियो लॻंदो एडजस्ट करण में, पर टाइम सां गॾु तव्हां एडजस्ट थी वञो था। दैट्स द ओनली थिंग जेको आउं सम्झां थी कि आउं मिस करियां थी कि अगरि आउं पाकिस्तान में हुजां हा त मूंखे काफ़ी हेल्प हुजे हा। ऐं हिते ॿियो द अदर थिंग जेकी उते पाकिस्तान में आहे कि थोरो फैमिली जॉइंट फैमिली सिस्टम आहे किथे, या रिलेटिव्स तव्हांजा आहिनि त कंहिं न कंहिं टाइम ते तव्हांखे जीअं कॾहिं तव्हां बीमार रहियो, कॾहिं तव्हांखे इमरजेंसी आहे, हीअं आहे त उन में हेल्प थी वञे हली। हिते उहे थोरी शयूं आहिनि जेके थोरियूं लैकिंग आहिनि जेके। पर वरी एडवांटेज इहो आहे कि हिते थोरो जेको आहे सिक्योरिटी पर्पज़ जे करे ऐं जेको आहे पीस आहे, थोरो माण्हू इज़ीली पंहिंजे ॿारनि खे पाण जेको आहे फ्रीडम आहे थोरी वधीक। त उहा तव्हांखां जेकॾहिं चॉइस हुजे तव्हां हिते रहणु पसंदि कंदा आहियो हुते? छाकाणि तव्हांखे कुझु हुतां जी बहितरीन जी ख़बर आहे, हितां जी बहितरीन जी ख़बर? असल में छा आहे कि मूंखे 20 इयर्स थी विया आहिनि हिते रहंदे ऐं आउं एॾो यूज़ टू थी वई आहियां हिते सिस्टम खां। पर एतिरा लॻभॻि साल हुते बि थिया हूंदा न? हाँ, एतिरा साल त थिया, पर हाणे इहो आहे कि उन टाइम 20 साल पहिरीं पाकिस्तान जी कंडीशन ऐं अॼु जी कंडीशन में बि काफ़ी फ़र्क़ु थी वियो हलियो आहे। ऐं मुंहिंजे लाइ वरी वञी उन सिस्टम में एडजस्ट करणु थोरो ॾुखियो लॻंदो, शायदि इन वजह सां थी सघे थो कि मुश्किल थिए। पर अगरि मजबूरी में वञणो पियो त आहे। मजबूरी न, चॉइस ई ॻाल्हि। आई वोंट माइंड। अदी खे जो माइक अदी खां पुछूं पाकिस्तान खां, अदी तव्हां को हाल वालियो असांखे? अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो सरवत जावेद मेमण आहे। असां हिते पाकिस्तान मां शिकागो घुमण आया आहियूं। तमामु सुठो लॻो शिकागो, साफ़ सुथरो माण्हू। जी हा, तमामु सुठो माण्हू, ॾाढा सुठा। स्पेशली असांजे अदा जो घर, भाभी असांजी तमामु, जेतिरी उन्हनि जी तारीफ़ कजे, ॾाढा लविंग, ॾाढा केयरिंग। असांखे हिते ॾाढो मज़ो थो अचे, ॾाढो सुठो थो फील थिए। Your experience with the Pakistani community and the Sindhi community and the family, Sindhi family? Well, I always tell the story about the first time I went to Pakistan. So in addition to getting engaged on that trip, we also had 2 family weddings. I had never before in my life attended a Pakistani wedding, and certainly not one in Hyderabad. So I can tell you that I always say this, from the moment I met my husband's family, they were warm and friendly and embracing and loving. And it's been very easy to
consider myself as part of the family and to be part of the family. You still believe in it? I do believe Oh, in it. really? It's funny because we've been married 8 years, and every year we've gone to Pakistan at least once. Yeah. Some years twice, and a few times 3 times. But a lot of my friends say, "Oh my gosh, you go to Pakistan more than we do." Yeah. You know. Don't be scared. They are not good people. No, as a matter of fact, I'll tell. But sometimes because I go 2 years ago, then I go airport. There is the bombing there. Oh, at the airport. So Yeah, my brother is so worried. let her complete. Yeah, you know, I mean, we have been there when there were, you know, unfortunate incidents that happened. But, you know, look at what happened in Orlando last week in the United States. Yeah. Unfortunately, sometimes bad things happen Yeah, to bad good thing people. comes. Yes. But I have always felt a sense of security, and I always feel like it's home. As a matter of fact, we have a home in Karachi. And so when I say that, people are always surprised. They're like, "Oh, you go to Pakistan?" Yeah, that's why I'm joking. So in your house, there are separate gatherings. When you invite Pakistani community, you invite just Pakistani community, and when you invite from the American people, you just invite them, or you have combined gatherings. Here? No, we Because almost today always. I have not seen any American in this gathering. You have not seen any Americans because we had an iftari party. Okay. So usually, though, most of our parties, and people will tell you that most of our parties are very well attended by. It was also well attended. Yeah, Yeah. well attended, but we usually have more of a variety. Well but organized. because this was an iftari party and Sin TV was going to be here, we specifically invited our Sindhi friends. Okay, great. So, you know, there was a target audience. Okay. सियासत में भी अलाए ते हिस्सो वठो था वोट कंहिंखे ॾियो President के दिल था बस. प्रेसिडेंट कहिड़े खे ॾींदा Obama. हाणे I कंहिंखे like to Obama. हाणे कंहिंखे ॾींदा हाणे वो कोने हेनरी खे ॾियो Yeah. तव्हां दी हा Hillary खे ई वोट ॾींदीसि. बर्नी सैंडर्स खे न डेमोक्रेटिक पार्टी जो ॿियो जेको हुयो And like हेलरी खे छो था वोट ॾियो Because they like to Muslim people. केरु American they say kick out the Pakistani. Every Muslim they kick out the पहिरीं आहे अमेरिकन खे वुमेन अरे पहिरीं थी कोन्हे न हुनखे ॾियूं. अच्छा that's why I like तव्हां दी सियासत में हिस्सो वठो न वठो एक्चुअली आउं काफ़ी यादि नथो अचे पर 7-8 years खां आउं हर इलेक्शन में वोट ॾींदी आहियां एंड आई एम अ डेमोक्रेटिक सो आई ऑलवेज वोट फॉर अ डेमोक्रेटिक हाणे जो प्राइमरी में कंहिंखे सपोर्ट कयो हिलरी क्लिंटन खे ऐं बर्नी सैंडर्स खे न कयो न एक्चुअली मूंखे थोरो इहो हो कि शी रिप्रेजेंट्स फीमेल एंड शी इज़ विल बी द फर्स्ट फीमेल प्रेसिडेंट त मूंखे इन करे थोरो ही जो चवनि था त हिलरी क्लिंटन जेका उहा अमीरनि जी सपोर्ट करे थी ऐं 1% जेके कॉर्पोरेट हुअनि उन्हनि खे सपोर्ट करे थी पोइ तव्हां हुनजी सपोर्ट कीअं गई एक्चुअली द थिंग इज़ कि आउं इन बिलीव करियां थी कि सॼी जेकी पॉलिसीज़ जेके अमेरिका जूं ठहनि थियूं उहे त हिकिड़ी लॉबी आहे जेकी करे थी ऐं जेके प्रेसिडेंट्स आहिनि उन्हनि जे हथ में एॾो ज़्यादा कंट्रोल न हूंदो आहे तंहिंजे करे जेके पॉलिसीज़ ठाहिण वारा त ॿिया ई हूंदा आहिनि एंड बट आई थिंक उहा मुंहिंजी नज़र तव्हां में सिर्फ़ु वोट ॾियो या डोनेशन बि ॾियो या हुनजो वॉलंटियर तौरु कमु कयो छाकाणि त कैंपेन जॾहिं हलंदी आहे काफ़ी जेको आहे वॉलंटियर्स उन्हनि खे खपंदा आहिनि केतिरी लेवल जी पार्टिसिपेशन कयो वॉलंटियर लेवल ते त मूं कॾहिं न कयो आहे पर जेको आहे थोरो बहुत डोनेशन्स असांजी डेमोक्रेटिक पार्टी जी जॾहिं थींदी आहे हिते लोकल असांजे स्टेट विस्कॉन्सिन में त पोइ उन में सपोर्ट की आहे हुनमें तव्हां ओबामा खे घणा डोनेशन ॾिनो
लास्ट इलेक्शन में I mean अमाउंट तो मूंखे हाणे एग्जैक्टली ख़बर ना है पर उन्हनि जी जेकी तव्हां ॾींदा आहियो या तव्हांजा हस्बैंड ॾींदा आहिनि? मुंहिंजे हस्बैंड असां ॿई मिली जीअं जेको आहे उहो कॾहिं ईअं थियो आहे त हू हिकिड़े खे वोट ॾिए तव्हां ॿिए खे वोट ॾियो? न अञा ताईं त कोन थियो आहे अॻियां फ्यूचर में मूंखे ख़बर कान्हे पर मुंहिंजो हस्बैंड थोरो लीन कंदो आहे रिपब्लिकन पॉलिसीज़ खे कि उहे थोरा वधीक हुन जे लिहाज़ खां बहितर कमु कनि पिया पर अञा ईअं न थियो आहे कि हुन रिपब्लिकन खे वोट ॾिनो हुजे। अच्छा पर अञा तव्हां नंढो हले थो पियो। वधीक ॾियो तव्हांजो सियासत सां केतिरो तालुक आहे? बसि उहो ई बीइंग सिंधी वुमेन जेको आउं बि पंहिंजे हस्बैंड खे ई फॉलो कंदी आहियां चवंदो आहे सही आहे त आउं चवंदी ठीकु आहे। अच्छा इहो सही आहे ही चवंदो आहे त ही डेमोक्रेट सही आहे त यू नो ही सही आहे हुनखे चयो मूंखे बि डेमोक्रेट पार्टी ही वधीक सही लॻे थी ऐं असां जॾहिं अञा प्राइमरी इलेक्शन थिया हुआ त बर्नी सैंडर्स खे वोट ॾिनो हुआसीं पर हाणे जेको आहे उहो हाणे हू ड्रॉप थी वियो आहे उन जेको आहे हाणे डेमोक्रेट खे कंदी रिप्रेज़ेंट त उनखे ॾींदासीं। अदी खे ॾियो माइक। अदी तव्हांजे छा पॉलिटिकल व्यू पॉइंट्स आहिनि? असां पोइ इहे डेमोक्रेट असां सैंडर्स खे ॾिनो। सैंडर्स खे छो ॾिनो? सैंडर्स इहो ई जेको ॿारनि जी एजुकेशन जी वजह सां हाणे सैंडर्स कोन्हे त अदी खां जे लाइ मां पुछां पियो अदी चए थी त भई हस्बैंड फ़ैसिलो कंदो आहे पोइ जाॾे कंदो आहे हाणे आसिफ़ सिंधी त हस्बैंड जेको बि फ़ैसिलो कंदो हुन जे पुठियां हलंदा आहियूं। हा पंहिंजो दिमाग़ थोरो घटि इस्तेमालु कंदा आहियूं थोरो वरी हस्बैंड जे दिमाग़ ते हलणो थो पए इन्हनि मामलनि में उन्हनि खे वधीक ख़बर आहे न त असां पर तव्हां वर्किंग वुमन आहियो तव्हां ॿाहिरि वञो था ऐं तव्हां सां ज़ाहिर माण्हू ॻाल्हाईंदा हूंदा तव्हांखे ख़बर हूंदी डिस्कशन्स थींदा हूंदा उहो असां एॾी डिस्कशन पॉलिटिक्स ते कोन कंदा आहियूं जॾहिं इलेक्शन टाइम ईंदो आहे त पोइ थोरी घणी ख़बर पवंदी आहे हूअं कोन ख़बर पवंदी आहे। अच्छा त पोइ इहो ई हाणे वरी सैंडर्स कोन्हे त पोइ हिलरी खे ॾींदासीं। I was asking all of them about their political views. Most of them, but all of them support Democrats. What about your views? Well, I am a Democratic supporter as well. Oh, really? I think it really depends on the... And what about Dr. Khalil? He's a Democrat. Okay. You both supported Hillary or Bernie Sanders? No, we're both Hillary Clinton fans. Yeah. Not Bernie Sanders. No, I do like Bernie Sanders. You know, it's unfortunate that she doesn't choose him as a running mate because I think there's a lot of good ideas and he's really a grassroots campaign organizer. He's done a great job with the, constituents that he has, but we are Hillary Clinton supporters as well as fans. अच्छा ही 9/11 खां पोइ जेको चवनि था त हिते पाकिस्तान लाइ ॾुखियाई थी वई आहे मुस्लमाननि लाइ ॾुखियाई थी वई आहे तव्हां इहो महसूसु कयो था समाज जे अंदरि? फर्स्ट में जॾहिं फर्स्ट आयासीं न उन टाइम में वो सख्ती ॾींदा मुसलमान खे 1-2 year then right now no कॾहिं खां पुछो माइक good न मूंखे त को अहिड़ो फ़र्क़ु कोन आयो आहे इन लाइ त आउं त 15 सालनि खां आहियां उहो ई थो लॻे मूंखे जेको पे आयसि। तव्हांजो अदी छा ख़्यालु आहे? को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे जीअं पहिरीं रहंदा हुआसीं उन हींअर पुनी पिया रहूं का मतिलबु को अहिड़ो इशू कोन्हे पर मोस्टली दे पुट इन द स्कार्फ दे अमेरिकन डोंट लाइक आई थिंक को एॾो घणो इशू न आहे बिकॉज़ हिते अमेरिकन्स जेका आहिनि आई थिंक जेसि ताईं असांजो ख़्यालु आहे कि 95% दे आर वेरी ओपन पीपल ऐं ओपन हार्ट पीपल जीअं जेको आहे कॾहिं बि हरू भरू डिस्क्रिमिनेट न कंदा आहिनि। हा 5% मिलिया आहिनि कॾहिं डिस्क्रिमिनेशन जे लाइ पर ज़ाहिरा हुननि खे जॾहिं एॾो ॾिसनि था कि 9/11 या उन खां पोइ बि इलाही अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि मुसलमान ट्रम्प खे जो एॾी सपोर्ट थी आहे मतिलबु त काफ़ी अमेरिकन्स आहिनि उन में तव्हां एक्चुअली चई सघो था जेकी ट्रम्प जा सपोर्टर्स आहिनि उन्हनि उन शइ खे इलाही वरितो आहे कि जॾहिं ट्रम्प इहो चए थो कि आउं जेको आहे इमिग्रेंट्स खे अचणु बंदि कंदुसि या मुस्लिम्स खे ऐं जेको आहे उन्हनि खे हार्ड टाइम ॾींदसि या उन्हनि खे वीज़ा हाणे कोन इमिग्रेंट्स खे थोरो हार्ड टाइम ॾींदासीं त उन सां उहे इलाही इंस्पायर थिया उनखे ऐं वोटिंग कयऊं पर आई थिंक हींअर बि 60% इवन माण्हू हिते अमेरिका में हींअर बि अहिड़ा आहिनि जेका डिस्क्रिमिनेशन में बिलीव नथा। अदी तव्हांजो छा ख़्यालु आहे?
तव्हांखे का अहिड़ो को मिलियो चांस को अहिड़ी डिस्क्रिमिनेशन फेस न करण एक्चुअली तव्हां ज़िक्र कयो 9/11 खां पोइ त आउं सम्झां थी त अमेरिकन्स त जेके आहिनि कुझु जेके असांजे वर्क थ्रू वर्क ऐं जिते रहूं था ऐं जेके सपोर्टिव रहिया असांखे पाण अची पुछण लॻा की तव्हांखे कोई प्रॉब्लम त न आहे ही न आहे ऐं इलाही सुठो पॉज़िटिव एटीट्यूड ॾेखारियूं जेको आउं सम्झां थी त हैरानी जी ॻाल्हि आहे केतिरो कुझु थियण जे बावजूदि जेको आहे उहो जेसिताईं तव्हां ॿी ट्रम्प जी सपोर्ट जी ॻाल्हि की त मूंखे लॻे थो त जेको बिग रीज़न आहे उहो इहो ई आहे की हिते जेके अमेरिकन्स आहिनि जेके पुराणी जनरेशन्स खां हिते रहनि था त उहे फील कनि था त ही ब्राउन स्किन जेके अचनि था इमिग्रेंट्स इहे हिननि जी जॉब्स खणी था वञनि हलिया ऐं हिननि खे जेको आहे उहे अपॉर्चुनिटीज़ नथियूं मिलनि जेके उहे इनखे नथा ॾिसनि की क्वालिफाइड आहिनि या छा आहिनि उहे इहे ॾिसनि था त हीअ असांजो इलाही जॉब्स जेके आहिनि असां खां वठी था छॾीनि असांजो लाइफ स्टाइल जेको आहे उहो सॼो कुझु ऐं हुननि जूं जॉब्स वञनि थियूं त अनएम्प्लॉयमेंट ऐं जॉब न हुजण जे करे जेको आहे न उहो इमिग्रेंट्स खे एतिरो नथा पसंदि कनि हाणे ऐं इमिग्रेशन बि जीअं हाणे इलाही ज़्यादा रेफ्यूजीस अचणु शुरू थिया आहिनि या इहे त पोइ इन्हनि जे करे हू जेको आहे या मैक्सिको खां इलाही ज़्यादा इमिग्रेशन थिए थी त उहा हू पसंदि नथा ट्रम्प जेको स्पेशल फोकस कयो मुस्लमाननि जे बारे में मैक्सिकन जे बारे में त चलो ठीकु ॻाल्हि थी सघे थी पर अॼु जेको अमेरिका आहे उनजे अंदरि चाइनीज़ माण्हू काफ़ी अचनि था जॉब जे लाइ हुनजी जॉब इंडस्ट्री ते चीनियुनि जो काफ़ी आहे हिंदुस्तान मां काफ़ी IT प्रोफेशनल अचनि था जॉब जे लाइ मुस्लमान कम्यूनिटीज़ जा त जॉब जे हवाले सां एॾो उन्हनि खे वॾो न आहे वॾो चंक त नथा खणनि त मुस्लमाननि ते अगरि तव्हां ॾिसो न की 9/11 खां पोइ बि एतिरा केतिरा इंसिडेंट्स थिया आहिनि जंहिंमें मुस्लमाननि जो हथु आहे जेको आहे पोइ हाणे जॉब सां त मामिलो मुस्लमाननि सां लाॻापियल न आहे न जॉब ही हिकिड़ो इशू हो पर उन खां प्लस जेको मुस्लमाननि जो जेको आहे उहो त इहे इंसिडेंट्स जेके थियनि था जीअं हाणे ऑर्लैंडो में थियो या छा त इहो सभिनी खां वॾो इहो आहे की हू नथा चाहिनि की जेको आहे उहो सेफ्टी जे पर्पज़ खां हिन जा ऐं तव्हां हिकिड़ो आम कंज़र्वेटिव वाइट माण्हू खे ॾिसो त उहो ज़ाहिर आहे की न चाहींदो त हिकिड़ो मुस्लमान या हिकिड़ो इमिग्रेंट या हिकिड़ो अची जेको आहे उहो हुनजी सेफ्टी इशू थिए या हुननि जी जॉब ते हुजे या हुननि जे जेको आहे उहो अची हिन जी कंट्री खे ईअं इलीगल इमिग्रेंट्स अची वेही रहनि जेको आहे त दीज़ आर द थिंग्स जेके हू वाइट माण्हू जेके आहिनि उहे नथा पसंदि कनि हुते रही पाण जेको आहे हितां ॿुधूं पिया अमेरिका जे बारे में त हुते 9/11 खां पोइ जेके सूरत हाल आहे मुस्लमाननि जे बारे में हुनखे डिस्क्रिमिनेट कंदा मुस्लमाननि खे अमेरिकन सोसाइटी न अहिड़ियूं कुझु बि न आहे असां हाणे अहिड़ो को मसइलो न आहे न हुते जे रहंदा हूंदा आहियो ख़बरूं ॿुधंदा आहियो हा उते सोसाइटी कीअं सम्झंदी आहे सॼे मसइले खे असां मां हेॾियूं ख़बरूं न ॾिसंदी Oh, where I was talking about the Trump. Yes, So especially the white American people, why they support Trump, especially when he's talking against the Mexican, against the Muslims, and against all the immigrants? Well, I think there's a couple points to probably focus on with that. Yeah. And that being, you know, whenever he's talked about, for instance, he brought up the Mexican American. There happened to be somebody who was here illegally that committed a horrible crime. And it just so happened that it was on, you know, one of his televised debates. And that was a big point that he brought up. So whether that person was Mexican American, African American, Bosnian, nobody would have wanted that horrible crime to occur. And he just, I think, took that and kind of snowballed it into something else. The same thing with the Orlando incident. You know, it's not that people are anti-Muslim, because most people in America are very open and loving and embrace others. But when you see something like that that happens, whether he was Muslim, Christian, Hindu, you wouldn't have been happy with it regardless. It's unfortunate that there are, you know, several catastrophic incidents that have happened and people have focused on religion. But I think that the majority of Trump supporters really are not anti-Mexican Americans or Muslims. I think they're anti-government, and they really want to see a different change. They don't want to see politics the way it's been. They don't want to see... why they are against government?
Well, I think for a few reasons. People are tired of seeing the same thing happen, whether it's Democrat or Republican, which is the same politicians who continue to, be involved in the democratic process. But and with Trump, he is, marching to a beat of a different drummer. 4 years ago, the people of America has a chance to change the leadership, but they voted Obama. So they again. always get a chance after every 4 years. That's correct. Without any delay. So why they want to get rid of the Democrats? Well, because they also know that in the future the same guy is not going to be their president. There will be a different face, different mind, and different personality. Well, in our country, you can only be president for 2 terms. So when that's over, it's done. That's why I'm so saying. We're going to get a change regardless. Yeah. Mm-hmm. But I really think that most people are just, they're not anti-something, but they're pro, the fact that he hasn't, taken donations from special interest groups. Mm-hmm. And the fact that he appeals to the working class. Mm-hmm. Where he talks about bringing jobs back to America and increasing the, Detroit, the auto capital of the world. It used to be. Mm. So when he says things like that, people can relate to it. But unfortunately, he says all the other things that just, kind of get people on a tangent. So there are so many good things in Trump's talks. You find so many. I don't know about so many good things in his talk, but I don't think people are necessarily anti-something. They just want to change. Okay. Maybe the lies of people go. Trump No, I think I say, he might be a lie. Maybe. तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू वेरी मच तव्हां भेण तव्हांजी बि वॾी महिरबानी अदी तव्हांजी बि वॾी महिरबानी नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी शिकागो जे अंदरि असां जेके भेनरूं आहिनि उन्हनि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी सियासत जे बारे में उन्हनि जा ॿार कीअं था पढ़नि ऐं मुआशरे जे अंदरि हुननि खे कहिड़े क़िस्म जा जेके मामला आहिनि जिन खे उहे फेस कनि थियूं ऐं जीअं तव्हां ॿुधो ख़ुशि आहिनि ऐं ख़ुशहाल बि आहिनि ऐं साॻे वक़्तु सियासत जे बारे में उन्हनि जा व्यू पॉइंट तव्हां ॿुधा उहे हिलरी क्लिंटन जा सपोर्टर आहिनि डेमोक्रेटिक पार्टी जा सपोर्टर आहिनि प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सां गॾु